पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार ख़बर शामिल कंदड़ लालू रांका मोहम्मद पुनल चांडियो जी रिपोर्ट मूजिब लालू रांक में समाजी अगवान डॉक्टर ज़ुल्फ़िकार चांडियो JUI अगवान मुफ्ती अब्दुल हलीम छुट्टो ऐं पुनल चांडियो जी अगवानी में लालू रांक शहर के नौजवाननि पारां मीडिया जा दोस्त साण करे PP जे चेयरमैन लाइ बीठल उम्मीदवार हबीब खान बुलेदी खान JUI जे टिकट ते चेयरमैन लाइ बीठल उम्मीदवार मुफ्ती अब्दुल हलीम छुट्टो जे हक़ में ऐं UC लालू रांक ते PP ज़िला काउंसिल ते बीठल उम्मीदवार मोहम्मद सिद्दीक़ पेचूअ खां आज़ाद उम्मीदवार पुनल चांडियो जे हक़ में हथ खणण लाइ मेड़ मिनत काफ़िले की सूरत में पेचूआ हाउस ते पहुता। उन मौके ते मेड़ मिनत करे ईंदड़ अगवाननि PP लालू रांक जे अगवाननि अॻियां इहा गुज़ारिश रखी त मुख़्तलिफ़ हंधनि मुख़ालिफ़ उम्मीदवारनि खां PP जी हिमायत में हथ खणायो वियो आहे, पर अॼु असां अवां वटि मेड़ मिनत करे आया आहियूं त हिन भेरे अवां फ़राक़ दिलीअ जो मुज़ाहिरो करे नौजवाननि जे हक़ में हथ खणी खेनि अवाम जी ख़िदमत करण जो मौक़ो ॾियो। जंहिंजे जवाब में PP अगवान UC लालू रांक ते ज़िला काउंसिल उम्मीदवार मोहम्मद सिद्दीक़ पेचू ऐं PP तरफ़ां चेयरमैन उम्मीदवार हबीब खान बुलेदी चयो त असांजो तालुक़ु पाकिस्तान जे हिकु सगारी जमायत PP सां आहे। असांखे पार्टी टिकट मिलियल आहे, जंहिं सबबु असांखे को बि फ़ैसिलो करण जो अख़्तियार न आहे। असीं पार्टी क़यादत अॻियां इहा ॻाल्हि ज़रूरु रखंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट लाइ विज़िट कंदा पैगाम सिंध न्यूज़।